ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा खे याद था करो। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजी आत्मा जो पीउ निराकार परमात्मा। हाणे मां आत्मा परमात्मा जा मां वाक्य ॾिसां, जेका परमात्मा ब्रह्मा जे तन में अची ॿुधाए थो। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे बाबा चवनि था, दुनिया में अनेक प्रकार जा देवी देवता आहिनि, जे मूर्तियूं ठाहे करे माण्हू पूजनि था। हाणे श्री गणेश कहिड़ो रूप ॾिनो अथनि? वास्तव में श्री गणेश जो स्वरूप व्यक्ति जे सद्गुणनि एवं कर्तव्य जो प्रतीक आहे। श्री गणेश जा जो अनेक नाम आहिनि, उनजो जन्म, स्वरूप, अलंकार, उनजो वाहन, उनजी बैठक, उनजो कर्तव्य ऐं मोदक जो उनखे भोग लॻाईंदा आहियूं। हर हिकु ॻाल्हि जो यथार्थ अर्थ आहे। इन जे पुठियां हिकु आध्यात्मिक रहस्य आहे। जीअं गणेश जो राज सिंहासन ते वेठो आहे, इन जो अर्थ आहे कि श्री गणेश पंहिंजे स्व जे श्री गणेश अर्थात उहा आत्मा, उन आत्मा में अहिड़ी विशेषता आहे। उन आत्मा में कहिड़ी विशेषता आहे कि उन पंहिंजे स्व जे पुरुषार्थ सां पंहिंजे जीवन में खुदि महिनत करे पंहिंजो जीवन सुठो ठाहे, सभिनि जे दिलनि ते राज प्राप्त करे। त उहा आत्मा जेके असां राज सिंहासन ते वियाऊं था, उनजो मतिलबु इहो आहे। श्री गणेश जी हिकु पेर हेठि हिकु मथे ॾेखारींदा आहिनि। उनजो मतिलबु आहे कि अहिड़ी आत्मा जो हिन दुनिया में पंहिंजो जीवन जिए थी, लेकिन सदा ही उपराम और साक्षी अवस्था। उहा अहिड़ी आत्मा जो हिन कलयुगी दुनिया में घर गृहस्थ में रहंदे हुए भी साक्षी अवस्था में रहे ऐं तैयार रहे कि जीअं मां हिन दुनिया में खेल खेॾां थो, मां कॾहिं भी मुंहिंजो इहो खेल ख़तम थी सघंदो आहे। बाबा चवनि था, ॾिसो, श्री गणेश खे हिकु ॾंद ॾींदा आहिनि न। हिकु ॾंद जो मतिलबु अहिड़ी आत्मा जेकी हिक ते श्रद्धा रखे पंहिंजो जीवन जी, हिक ते श्रद्धा रखे हर परिस्थितियुनि जो सामनो करे। केते परमात्मा परिस्थिति जो सामनो करण जी शक्ति उनखे परमात्मा ॾे। आत्मविश्वास जो बल उनखे प्राप्त थींदो आहे। त हिकु दंत जो अर्थ अर्थात उहा आत्मा जेकी परमात्मा ते निश्चय करे पंहिंजो जीवन में हर परिस्थिति जो सामनो कंदे आत्मिक विश्वास परमात्मा ते श्रद्धा रखी अॻियां हलंदी हले। हाणे श्री गणेश खे माण्हू हेॾो वॾो पेट ॾेई रखे थो। पेट जो मतिलबु आहे, बाबा चयो त अहिड़ी आत्मा वॾो पेट जो विशेषता, आत्मा में विशेषता जे कारण हुनखे वॾो पेट ॾेई रखियो अथनि। लेकिन इहे विशेषतायूं आत्मा में हूंदियूं आहिनि। अर्थात वॾो पेट अर्थात मनुष्य जे जीवन में अचण वारी सभी नंढी ऐं वॾी परिस्थितियूं, मान अपमान, निंदा स्तुति एवं जय पराजय खे समाए छॾे। हिन करे वॾो पेट अर्थात असांखे बि पंहिंजे हिन जीवन में अहिड़ियूं ॻाल्हियुनि खे समाए करे हलणो खपे। बुरी चीज खे बुरी रीति न समायो, हुनखे सुठे में परिवर्तन करे समायो। हाणे श्री गणेश खे हाथी जहिड़ो मुंहुं ॾिनो अथनि। इन जो मतिलबु छा थींदो आहे? उहा आत्मा जेकी बुद्धिवान हुजे, क्योंकि हाथी खे ॾाढो बुद्धिवान चईंदा आहिनि न, त हुन जेकी आत्मा जी बुद्धि सुठी हूंदी आहे, हुनखे गणेश जो मुंहुं ॾेई छॾियो अथनि। हाथी जो मुख विशाल बुद्धिमता एवं चतुराई जो प्रतीक हूंदो आहे। त इहा आत्मा में विशेषता आहिनि। उनजे बदिले माण्हुनि हुनखे
हाथी जो मुंह ॾेई छॾियो अथनि। आहे उहा आत्मा, आत्मा परमात्मा खां इहे सभु शक्तियूं वरिती अथई, लेकिन हुन आत्मा में जेकी बि विशेषता आहिनि, जेका बि गुण आहिनि, उन्हनि खे माण्हू शारीरिक रूप अहिड़ो ॾेई छॾियो अथनि। पोइ बाबा चवनि था जीअं हाथी जा वॾा कन हूंदा आहिनि, वॾा कन अर्थात विशाल करण, हर वस्तु खे जिज्ञासा पूर्वक ग्रहण करण जी भावना सां संपूर्ण ध्यान केंद्रित करे सहज श्रवण करण जो प्रतीक, अर्थात अहिड़ी आत्मा जो हर हिकु ॻाल्हि खे जिज्ञासु पूर्वक ॿुधे ऐं हर हिकु ॻाल्हि मां जेको बि सुठी चीज़ हुजे उनखे ग्रहण करे। हाणे हाथी जी सूंड जो छा मतिलबु? सूंड छो ॾिनी अथनि उन्हनि खे? छो जी अहिड़ी हुनजी सूंड जी विशेषता छा हूंदी आहे? वॾे वॾे वृक्ष खे बि उखाड़े छॾंदी आहे। हाणे ओड़ी विशेषता मनुष्य आत्मा में कहिड़े रीति हूंदी? जंहिं आत्मा में हर प्रकार जे व्यक्ति खे बाबा चए थो उहा आत्मा जेकी पंहिंजे अंदरि जेका बि आसुरी स्वभाव संस्कार आहिनि उन्हनि खे जड़ सां नष्ट करे छॾे। जे आत्मा में ये शक्ति हूंदी आहे कि आसुरी स्वभाव संस्कारनि खे हिकु बार में ख़त्म करे छॾे, न करिणो मतिलबु न करिणो, एवं सर्व खे स्नेह ऐं सम्मान ॾियणु, इहे विशेषता वारी आत्मा खे उन्हनि सूंड ॾेई छॾी अथनि। बाबा चए थो आत्मा में इहा विशेषता हूंदी आहे, लेकिन माण्हू हाणे उन्हनि खे गणेश जो चित्र ठाहिणो आहे त उन्हनि खे सूंड ॾेई छॾी अथनि। हाणे बाबा चए थो जेकी हुनजी नंढियूं नंढियूं अखियूं हूंदियूं आहिनि, त हाथी जी नंढी नंढी अखियुनि में छा विशेषता हूंदी आहे? ॾाढो दूर जी वस्तु बि स्पष्ट ॾेखारे में ॾींदी आहे। त यही मनुष्य आत्मा में दूरदर्शा, मतिलबु हुनखे बि मनुष्य आत्मा बि सदा अॻियां जी ॻाल्हियूं परे असांजे जीवन में हीअं करण सां छा थी सघंदो आहे, दूरदर्शिता जो गुण जंहिं आत्मा में हूंदो आहे उन्हनि जो हुननि खे नंढी अख ॾेई छॾी अथनि कि हाथी जी नंढी अख। मतिलबु हाथी में जेकी विशेषता आहे, मनुष्य आत्मा में विशेषताउनि खे उन्हनि हाथी जी विशेषताउनि सां कंपेयर करे हाथी जी मुंहुं ॾेई करे उनखे गणेश ठाहियो। हाणे गणेश जे मथे सर ते चांद ॾेखारींदा, पाल चंद, इन जो अर्थ आहे कि मनुष्य जे, इन जो अर्थ आहे कि मनुष्य जे शांत ऐं शीतल मन जो प्रतीक हूंदो आहे। त मनुष्य खे शांत ऐं शीतल हुन जो मन हुजे, उनजे लाइ हुननि चांद ॾेई छॾियो। त बाबा चवंदा आहिनि कि असुल में आत्मा में इहा विशेषता हुजणी खपे। हाणे गणेश जे हथ में कमल जो फूल ॾेई रखियो। हाणे कमल जे फूल जी बि विशेषता हुन आत्मा में हूंदी आहे। कमल जे फूल जी विशेषता छा हूंदी आहे कि वो कीचड़ में रहंदी हुई बि सदा साफ़ स्वच्छ ऐं सुंदर रहंदो आहे। मनुष्य खे केतिरो आकर्षित कंदो आहे न। त असां मनुष्य आत्मा में गृहस्थ में रहंदे हुए बि बुद्धि सां सदा उपराम ऐं सभिनि जो प्रिय हुजे, उपराम बि हुजे प्रिय बि हुजे, इहा विशेषता खे हुन कमल जो फूल ॾेई छॾियो अथनि। हाणे गणेश जे हथ में परशु ॾेखारींदा आहिनि। परशु सां बाबा चए थो हिन जो मतिलबु आहे कि मनुष्य आत्मा सां जो जुड़ल विकार जेका हूंदा आहिनि, विकारनि जा बंधननि खे असां नष्ट करे सघूं। जंहिं आत्मा में इहा विशेषता हूंदी आहे कि हू फटाफट सां पंहिंजे विकारनि खे नष्ट करे सघे, त हुनजे बदिले हुननि परशु ॾेई छॾियो अथनि। वर्ध हस्त जेको गणेश ॾेखारींदा आहिनि, उनजो मतिलबु छा आहे कि असां आत्मा में असां ख़ुदि खे त परमात्मा जी यादि में रही करे ख़ुदि खे त शक्तिशाली ठाहियूं, लेकिन असां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि असां ॿियनि खे बि परमात्मा जी शक्ति ॾेई सघूं।
त ओड़ी उहा आत्मा जेकी ॿियनि खे बि दाता ठही करे ॾे। इन जो मतिलबु हथ जो मतिलबु उहो आहे। हाणे गणेश जे हथ में जो रस्सी ॾेखारींदा आहिनि, इन जो मतिलबु कि उहा आत्मा जो ईश्वरीय स्नेह जे सूत्र में स्वयं खे बांधे सघे ऐं ईश्वर नियम एवं मर्यादा जीवन व्यापन करे सघे। परमात्मा सां असांखे मन ऐं बुद्धि सां पंहिंजो कनेक्शन जोड़णो, उनजे बदिले उन्हनि रस्सी ॾेई छॾी। हाणे मोदक जो जेको भोग था लॻायूं, उनजो मतिलबु सभिनि खे अलॻि अलॻि भोग लॻाईंदा आहिनि। गणेश खे मोदक छो था लॻायूं? छो जी मोदक ज्ञान निष्ठा एवं ज्ञानवान स्थिति तदा उन सां मिलण जो आनंद जो जेको मिलंदो आहे न, त अहिड़ी आत्मा जेकी मधुरता स्नेह ऐं एकता संपन्न हुजे। छो जी मोदक कीअं ठाहींदो आहे? गुड़ ऐं नारियल खे असां इकठो करे उनजो अहिड़ो शेप ठाहींदा आहियूं न, उनखे खाइण सां पोइ असां मिठो लॻंदो आहे। त बाबा चए थो असां में बि इहे मधुरता स्नेह ऐं एकता, जे गुड़ ऐं नारियल मिली वेंदो आहे न, त हीअ एकता हुजणी खपे असांखे। त इन रीति जेका बि देवी देवताउनि जा एॾा रूप अलॻि अलॻि ठाहे रखिया अथनि ऐं पोइ उन्हनि खे ईअं पूजा आदि करनि था। असुल में अहिड़ो कोई देवी देवता हूंदो न आहे जिनजो हाथी जहिड़ो मुंहुं या हनुमान जहिड़ो मुंहुं आहे। इहे त उन्हनि में जेकी विशेषता आहे न, त मनुष्य आत्मा में जो विशेषता आहे उहो ई उन जानवरनि में विशेषता आहे। त उन्हनि उन देवता खे उहो जानवर जहिड़ो रूप ॾेई छॾियो। बाबा चए थो ॾेखारींदा आहिनि कि शिव गणेश जो सर कटे। असुल में त शिव बाबा त निराकार आहे न, शिव बाबा कीअं गणेश जो सर कटंदो? ऐं उहो शिव अर्थात परमात्मा, असां आत्माउनि जो पीउ, उहो अहिड़ो हिंसक कमु कंदो। असां भॻवान खे चऊं था तूं दुख हरता सुख करता है, त उहो कीअं उनजो सर कटंदो? सोचण वारी ॻाल्हि आहे न, कंहिंजो सर कटणु मतिलबु दुख ॾियणु। अॼु कोई ॿार चयो नथो मञे त माण्हू चई सघंदा आहिनि न, गणेश बि चयो न मञे त हुनजे पीउ हुनजो सर काटे छॾियईं। असां बि तव्हांजो सर कटे छॾियोसीं, पोइ असां छा सिखियासीं? ग़लति कमु सिखियासीं न। इन करे बाबा चए थो हिन जो यथार्थ अर्थ आहे, जेको बि तव्हां ॾिसो था ॿुधो था टीवी में जीअं बि ॾेखारीनि था, हुनखे यथार्थ रीति सम्झो कि ईअं कोई देवी देवता या भॻवानु ईअं करे सघंदो आहे पंहिंजे ॿार जो सर कटे। अॼु कोई ईअं कटे त हुनखे जेल में विझी छॾियो। पर बाबा चए थो शिव बाबा त हाणे आयो आहे, अर्थात मां ब्रह्मा जे तन में अची करे तव्हांखे चवां थो पंहिंजो देह अहंकार रूपी सर कटो। ही स्थूल सर न, पंहिंजे देह अहंकार रूपी सर खे नष्ट करे हाणे मां जेको ज्ञान थो ॾियां उहो ज्ञान वारो सर अर्थात बुद्धि। सर अर्थात इहो न, असांजे सर में ई आत्मा रहंदी आहे न, त पंहिंजी आत्म अभिमानी स्थिति, पंहिंजी आत्मा में जेकी बुद्धि तव्हांजी पत्थर बुद्धि थी वई अथव, उहो आत्मा खे हाणे परमात्मा जो ज्ञान उन आत्मा में धारण करो त तव्हांजे जीवन में सुख शांति ईंदो। इन रीति बाबा चए थो इन रीति पंहिंजो देह अहंकार रूपी सर कटो। बाक़ी स्थूल सर कटण जी दरकार न आहे। हाणे गणेश सां गॾु सरस्वती ऐं लक्ष्मी ॾेखारींदा। इन जो मतिलबु कि गणेश अर्थात उहा आत्मा जे परमात्मा खां अहिड़ो ऊचो ज्ञान हुजे, जंहिंजी बुद्धि हिकदमि दिव्य थी वई, सुठी थी वई। त जंहिंजी बुद्धि सुठी हूंदी आहे त उन वटि आत्मिक शक्ति बि हूंदी आहे, समझ बि हूंदी आहे ऐं स्थूल धन बि कमाईंदो आहे न। सरस्वती अर्थात विद्या जी देवी ऐं लक्ष्मी अर्थात धन ॾींदी आहे। त जेकी बि आत्मा में सुठी बुद्धि हूंदी त हुन में ज्ञान बि हूंदो, सरस्वती अर्थात ज्ञान जी देवी ज्ञान बि हूंदो ऐं स्थूल धन संपत्ति बि कमाईंदो। इन रीति हुन आत्मा में अहिड़ी विशेषता आहिनि। बाक़ी हीअं न कि कोई गणेश वेठो आहे ऐं लक्ष्मी ऐं सरस्वती बि हुन सां गॾु अथसि। इन्हनि सभिनि जो राज आहे
हिननि सभिनि जो अर्थ आहे, असांखे अर्थ सम्झणो आहे। बाबा चए थो एॾो वॾो गणेश ऐं हुनजो वाहन छा आहे? चूहो। हाणे एॾो वॾो गणेश चूहे ते कीअं वेहींदो? परंतु ॾिसो चूहो छा कंदो? अंधेरे में बि वस्तु खे कुतरे करे खोखलो करे छॾींदो आहे। हीअं ई मनुष्य काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार रूपी अहंकार आदि विकारनि जे कारण अज्ञान रूपी अंधेरे में खोखलो थी वियो आहे। हिन करे चूहो छा हूंदो आहे? बाबा चए थो चूहो अर्थात 5 विकारनि जो प्रतीक ॾेखारे थो। त हाणे असांखे इहे विकार रूपी चूहा जो आहे न, जो चूहो बि कुतरंदो आहे न अंधेरे में, ईअं ई असां आत्मायूं बि इन विकारनि जे वश एॾा अंधा थी विया आहियूं कि पाण खे इहो ई नथो सम्झ में अचे कि इहे 5 विकार ई मुंहिंजे जीवन खे नष्ट करण वारा आहिनि। ये 5 विकार ही मूंखे जीवन में दुखी करण वारा आहिनि। मां अॼु जो इन दुनिया में दुखी कंगाल थियो आहियां, काथे मां आत्मा स्वर्ग में सोने ऐं हीरे जे महलनि में रहंदी हुयमि, ऐं काथे मां आत्मा हिन कलयुगी दुनिया में छा हालत थी हुयमि? कहिड़ो कारण आहे हिन जो? 5 विकार। त 5 विकार असांखे अज्ञान अंधेरे में, असां अज्ञान अंधेरे में आहियूं न हुयासीं, हाणे त बाबा ख़ाली ध्यानु ॾे थो कि विकार ई तव्हांखे दुखी करे वेठा अथव। त इन रीति हाणे जागो, पहचानो ये विकार रूपी चूहा तव्हांजे जीवन खे नष्ट था कनि, हिन गुप्त रीति सां, ऐं तव्हांखे पतो बि नथो लॻे। त हाणे परमात्मा खे यादि करे हिन विकारनि रूपी चूहनि ते जीत पायो। त वाहन अर्थात असांखे हिननि ते जीत पाइणो आहे, असांखे हिननि खे नष्ट करिणो आहे, पंहिंजे जीवन में ख़तमु करिणो आहे। इन रीति असांखे अर्थ सहित कहिड़े बि देवी देवताउनि जी असां पूजा करूं था, जंहिंजा अहिड़ा जानवर जहिड़ा मुंहुं ऐं ॾेई रखिया अथनि, उन्हनि जो हर हिकु ॻाल्हि जो अर्थ आहे कि हुन आत्मा में ये विशेषता आहे। तो छो न असां बि परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि इहे सभु विशेषता भरूं न, मूर्ति रखी हुनजी पूजा करे हुनखे नदी में विझण सां छा फ़ाइदो? तंहिंखां सुठो त असां बि परमात्मा खे यादि करे जीअं हुन आत्मा पंहिंजे अंदरि सर्व विशेषताऊं गुण धारण कई त पाण बि करूं। गणेश जो पिता शिव चईंदा आहिनि। हाणे शिव बाबा त विश्व जी सर्व आत्माउनि जो पिता आहे। बाबा चईंदो आहे मां ई तव्हां आत्माउनि में विशेषताऊं गुण आदि भरंदो आहे, छो कि मां तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां न। दुनिया में जेका माउ बाप हूंदा आहिनि उहो पंहिंजे ॿारनि जी पालना कंदा आहिनि, लेकिन कहिड़ी पालना कंदा? सुठी रोटी, सुठा कपिड़ा, सुठो रहन सहन, सुठा घर, सुठी पढ़ाई इहे ॾेई सघंदा। लेकिन आत्मा खे जो प्राप्ति खपे, आत्मा खे जो सुख शांति खपे, समझ खपे, उहो केरु ॾेई सघंदो आहे? परमात्मा। त परमात्मा सिर्फ़ु हिकु गणेश जो पिता न आहे, असां सभिनि आत्माउनि जो पिता आहे। त बाबा चवनि था ॾिसो गणेश खां माण्हू अलॻि अलॻि शक्तियूं जी कामना रखंदा आहिनि। चईंदा आहिनि गणेश असांजी बुद्धि खे शुद्ध ठाहींदो आहे, गणेश असांजी सर्व मनोकामना पूरी कंदो आहे, असांजा विघ्न दूर कंदो आहे, असांजे चिंताउनि खे हरंदो आहे, असांजी परिस्थितियुनि खे सामना करण लाइ असांखे शक्ति ॾींदो आहे, मन जी स्थिति खे सुठो ठाहींदो आहे। लेकिन ये सभु शक्तियूं हुन में कीअं आयूं? परमात्मा खे यादि करे। त हाणे असांखे बि परमात्मा खे यादि करे अहिड़ो ठहिणो आहे। आत्मा में ई सभु संस्कार स्वभाव हूंदा आहिनि न, आत्मा में ई शक्ति हूंदी आहे। पाण चईंदा आहियूं न, कंहिंखे बि चईंदा आहियूं कोई बि जोर सां चिल्लाए थो या कोई बि ईअं घूरे घूरे ॾिसे थो, पाण चईंदा कीअं ॿिली वांगुरु थो ॾिसे, कीअं कुते वांगुरु थो चिल्लाए, कीअं शेर वांगुरु क्रोध थो करे, कीअं जानवरनि वांगुरु मारे थो, ये तो सांप मुआफ़िक आहे। त हर हिकु जानवर जो जेको बि विशेषता हूंदी आहे न, बुरी या सुठी,
उहो असां मनुष्य आत्मा जे जेका बि स्वभाव संस्कार हूंदा आहिनि उन्हनि सां कंपेयर कंदा आहियूं। त ईअं ई हिते बि माण्हुनि उन्हनि खे कंपेयर करे उन जी अहिड़ी मूर्ति ठाहे छॾी। त बाबा चवनि था हाणे पंहिंजी बुद्धि खे खोलो कि असां छा था करूं, असां ठीकु था करूं या हिन जो ॿियो कोई अर्थ आहे। जॾहिं असां ख़ुदि वीचार कंदासीं तॾहिं त असांखे सम्झ में ईंदो न कि आख़िर असां करूं छा था ऐं छो था करूं, हिन सां असांखे प्राप्ति छा थी मिले। थोरो समय जो सुख थो मिले, थोरे समय जे लिए ख़ुशियूं मिलंदियूं, लेकिन गवायो केतिरो, धन गवायो, शक्ति गवाई, ॿियो पाप बि चढ़ायो पंहिंजे मथां। कहिड़ो पाप चढ़ायो? पाणी में या एॾे वॾे असां विझी ईंदासीं त उन सां पाणी बि ख़राबु थींदो, ॿियो असां हुन जेको बि देव जो बि शक्ति आहे हुनखे डुबोए आयासीं, इहो बि पाप चढ़ियो न। पाणी बि ख़राबु थियो, माण्हू उहो पाणी पीअंदा, केरु बीमार थिए त उहो बि पाप असांजे मथां। अंदरि जो जीव जंतु आहिनि उहो बि दुखी परेशान थियनि, उहो त पाणी में ई रहे, उन्हनि खे बि त दुख थींदो न, त उहो बि दुख असांजे मथां। दुख ज्यादा था खणो थोरे समय जे लाइ ख़ुशी जे लाइ। त इन रीति बाबा असांखे चए थो हाणे पंहिंजा कर्मनि खे सुधारो, पंहिंजे शब्दनि खे सुधारो, पंहिंजी सोच खे सुधारो। छो जी असांजे जीवन में दुख इन ई कारण थो अचे जेको असां सम्झूं नथा। सिर्फ़ु थोरे समय जे लिए सुख ऐं ख़ुशी जे लाइ असां पंहिंजे मथां एॾो पाप जो बोझो था खणी छॾियूं। हाणे पाप जो बोझो न खणणो आहे, छो जी हाणे असां आत्मा ऐं परमात्मा खे यादि करे पंहिंजे जन जन्मांतर जे पापनि सां मुक्त था थियूं। त हाणे असांखे कोई पाप जो बोझो न ठाहिणो आहे। छो जी बाबा चवंदा आहिनि न कि तव्हांजे पाप जो बोझो हिन करे बि चढ़ियो अथव छो जी तव्हां देवी देवता आहिनि ऐं भॻवान जी एतिरी ग्लानी कई अथव ऐं उन्हनि खे ईअं घर में रखी पोइ पाणी में डुबोए था चओ, हुनखे जानवरनि मिसल चई हथ पेर ॾेई छॾिया अथव, मुंहुं आदि ॾेई छॾिया अथव और ॾाढी ख़ुशी सां माण्हू मल्हाइनि था, ॾाढी ख़ुशी सां, जीअं त असां ॾाढो सुठो कमु था करूं। लेकिन बाबा चए थो इहे बि असांजे पाप जो खातो ठाहींदो आहे। त हाणे जॾहिं असां पंहिंजे जन जन्मांतर जे पापनि सां मुक्त थियण लाइ परमात्मा खे यादि करूं था त कम से कम हाणे असांखे इहो पाप जो बोझो न पंहिंजे मथां चढ़ाइणो आहे। बस दुनिया में रहूं था, असां त ज्ञान में आहियूं, असां सम्झूं था, ॿिया नथा सम्झूं, लेकिन उन समय बि तव्हां भले दुनिया जे हिसाब सां करो था ॿियनि जे लाइ, लेकिन असांजे मन में सदा इहे सम्झ, बुद्धि में सदा इहे सम्झ हुजणी खपे कि इहो ठीकु न आहे, इहे त शक्ति आहे, असां परमात्मा खे यादि करे शक्ति पंहिंजे अंदरि धारण करो। ऐं असांखे बि उन समय इहे ई कामना करणी आहे कि इहे जो बि आत्मायूं बि अहिड़ो कमु करनि थियूं उहो बि अहिड़ो कमु करणु छॾे छॾनि, उन्हनि खे बि सम्झ में अची वञे कि असुल में इहा आहे छा, इहा त शक्ति आहे। असांखे परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि इहे सभु शक्तियूं धारण करणु। त इन रीति असांखे स्व खे परिवर्तन करणो आहे। जॾहिं असां पंहिंजी स्व जी सोच खे परिवर्तन कंदा रहंदासीं त असांजी पंहिंजी सोच सां पंहिंजो जीवन सुठो थींदो आहे। पंहिंजे जीवन खे सुठो ॾिसंदे पोइ ॿिया माण्हू बि उन रीति हलंदा आहिनि। त पहिरियों पाण खे स्व खे परिवर्तन करणो आहे, स्व में बि पंहिंजी सोच खे परिवर्तन करणो आहे। छो जी पहिरियों सोच ई त हलंदी आहे न, उन खां पोइ ई असां कर्म कंदा आहियूं। त सोचण ई सदा ई परमात्मा जी श्रीमत अनुसार हुजे, सम्झ सां हुजे त असांजा कर्म बि अहिड़ा थी वेंदा। बाबा चए थो हिन समय ई मां अची करे तव्हांखे इहे सभु ज्ञान ॾींदो। छो जी हाणे हिन दुनिया में भक्ति जो पाठ ख़तमु थी, जेको बि असां कयो द्वापर युग खां भक्ति कई, हाणे भक्ति जो पाठ ख़तमु थी वियो, हाणे आहे परमात्मा खां ज्ञान वठी करे पंहिंजे अंदरि वरी खां शक्तियूं गुण धारण करण जो। ऐं अहिड़ो समय असांखे हिकु ई बार मिलंदो आहे,
ॾेखारींदा आहिनि न, श्री गणेश बि परमात्मा खे यादि कई, कॾहिं कई? हुनजी आत्मा कॾहिं कई परमात्मा खे यादि, कॾहिं कई परमात्मा सां सर्वशक्ति गुणनि जी प्राप्ति? हाणे कई, हिन समय कई। त हाणे असांखे बि इन समय जी पहचान हुजणी खपे, छो कि वापसि 5000 साल में बाबा पोइ वरी ईंदो। इन 5000 साल में विच में कॾहिं बि बाबा असांखे ईअं मिलंदो न आहे, न ही असां बाबा सां ईअं शक्तियूं गुण पंहिंजे अंदरि प्राप्त करे सघंदा आहियूं। त हीअ संगम युग जो समय आहे, जंहिंमें आत्माउनि खे परमात्मा सर्वशक्ति गुण ज्ञान सां श्रृंगारे थो। छा थो करे? आत्मा जो श्रृंगार आहे इहो, कि माण्हू शरीर खे श्रृंगारदा आहिनि न, उहे आत्मा जा इहे सर्वशक्तियूं गुण ऐं ज्ञान श्रृंगार आहे। हाणे जे समय ई असां आत्मा खे पंहिंजे पाण खे ईअं श्रृंगारे सघंदा आहियूं। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि छुट्टी, माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। निंदक खे बि पंहिंजो मित्र सम्झी सम्मान ॾियण वारा ब्रह्मा बाप समान मास्टर रचयिता ठहो। शिव बाबा जो रथ जेको ब्रह्मा हुयो, उहो स्वयं खे विश्व जो सेवादारी सम्झी हर हिक खे सम्मान ॾींदो हुयो। सदा चईंदो हुयो मालिकम सलाम। ईअं न सोचंदो हुयो कि कोई मूंखे सम्मान ॾे त मां ॾियां। जेकी उन्हनि जी निंदा बि कंदा, उन्हनि खे बि उहो मित्र सम्झी करे सम्मान ॾींदो हुयो। ईअं ई असांखे बि ठहिणो आहे। सिर्फ़ु सम्मान ॾियण वारे खे ईअं न सम्झो इहो मुंहिंजो आहे, भई जेको मूंखे मान थो ॾे इहो ई मुंहिंजो आहे। बाबा चए थो गाली जेको ॾींदो आहे उनखे बि पंहिंजो सम्झो। छो? छो जे आहियूं त असां सभु आत्मायूं हिकु बाप जा ॿार आहिनि, ऐं असल में असां सभु आत्मायूं ॾाढी सुठी हुआसीं। हाणे असां ईअं थिया आहियूं। त जॾहिं आत्मिक स्वरूप में असां हुन गाली ॾियण वारे खे बि आत्मा सम्झंदासीं त असांखे हुनजे प्रति नफ़रत या घृणा या गुस्सो न ईंदो। ॿियो ही रहम ईंदो कि मुंहिंजो ॿार केॾो सुठो हुयो, हाणे ईअं थी वियो आहे। त बाबा चए थो आहे त सभी आत्मायूं असांजो परिवार ई, सर्व आत्माउनि जो बाप परमात्मा, असां सभु केरु आहियूं? बाबा आहियूं। त हाणे निंदक जेको तव्हांजी निंदा थो करे उनखे बि पंहिंजो मित्र सम्झो। स्लोगन आहे बुराइनि खे विकारनि खे सदा जे लाइ विदाई ॾेई छॾो। हाणे मूं में कोई बि बुराई न आहे, कोई बि विकार न आहे, कोई बि आसुरी स्वभाव संस्कार न आहे। मन में इहो पक्को करे छॾो त ही असांखे परमात्मा बाप खां बधाइयूं मिलंदियूं। छो जी परमात्मा बाप असांखे पढ़ाए थो न, त परमात्मा बाप जी वधायूं कॾहिं मिलंदियूं? भई पढ़ाईंदा आहिनि त टीचर ॾिसंदो आहे न, भई मां जेको पढ़ायां थो उहो पास थियो आहे हुननि, त वधाई बि ॾींदा आहिनि। उहो कॾहिं ॾींदो? जॾहिं बाबा असांखे जो सिखाए थो सर्व बुराइनि विकार बुरा स्वभाव संस्कार कढो। जॾहिं असां हिकु धक सां पंहिंजे मन में पको कंदासीं हाणे मां सभु बुराइयूं आसुरी स्वभाव संस्कार विकारनि खे छॾे ॾिनो, त ही परमात्मा जी दुआयूं मिलंदियूं। अच्छा, ओम